अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां कराची में स्ट्रीट क्राइम ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करण जी हिदायत करे छॾी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां कराची में स्ट्रीट क्राइम ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करण जी हिदायत करे छॾी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त समूरनि हॉट स्पॉट्स, पीक आवर्स ऐं हसास हंधनि ते पुलिस मुक़ररु कई वञे। वॾे वज़ीर जो इहो बि चवणु आहे त कराची में पुलिस पेट्रोलिंग वधाई वञे, आती ॾोहारियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो वञे। वॾे वज़ीर जो इहो बि चवणु आहे त SHOs खे उन्हनि इलाइक़नि में क्राइम रेट जी बुनियाद ते मुक़ररु कयो वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो इहो बि चवणु आहे त जंहिं ज़िले में स्ट्रीट क्राइम वधी रहियो आहे उतां जे SHOs खे तब्दील कयो वञे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां कराची में स्ट्रीट क्राइम्स ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करण जी हिदायत करे छॾी आहे।